बेगम साहब मां भी थक जी पिया निंड थी अचे बस क्या हाणे जेसिताईं मूंखे निंड नथी अचे तेसिताईं तुंहिंजा हथ हलण खपनि सम्झई। मूंखे कहिड़े गुनाहनि जी सज़ा थी मिले मां छा सोचियो हे छा थी वियो आहे। तूं नाशुक्रो इंसान आहीं। एॾे आलीशान घर में रही पियो सणबो टुकर पियो मिलई मुंहिंजे मरहूम मुड़ुस जा आलीशान कपिड़ा पियो पाई अञा छा खपे तोखे। मूंखे ज़हनी ऐं शख़्सी आज़ादी खपे जंहिंजा मुख़ाब ॾिठा मूंखे तुंहिंजो प्यार खपे। ख़्वाबनि जी दुनिया में न रहंदो कर। मां प्रैक्टिकल औरत आहियां सम्झई। मूंखे घणो आज़माइशनि में न विझ। मां न जॾहिं मुड़ुसनि खां बेज़ार थींदी आहियां त फिनाइल जी गोरियूं ॾेई उन्हनि खे मारे छॾींदी आहियां। घर में ॿुहारीअ खां वठी थांवनि धोइण ताईं सभु कम कंदो आहियां। शादीअ खां पहिरियों तूं इहे शर्त थोरी रखिया। शादी जे लाइ तो मूंखे प्रपोज कयो हुयो। मूं तोसां रहम खाई शादी कई हुई सम्झई। असल में मूंखे अहिड़ो माण्हू खपंदो हुयो जेको मुंहिंजे घर जा सॼा कमकार करे न त मूंखे शादी करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। मां त ग़लती बि न गलतान करे वेठो आहियां। छा मां सोचे आयोसि ही छा थो थिए। सियाणो कांग बटिंगो फासे। तो सोचियो हूंदो मालदार बेवा औरत आहे शादी कंदसि त मौजनि में रहंदसि। मां बि मां आहियां। 2 मुड़ुस पहिरीं मारे चुकी आहियां ऐं टियों मुंहिंजे लाइ को मसलो कोन्हे सम्झी। शाबाश शाबाश हथ हला। पेरनि में ॾाढो सूर थी पियो आहे। अरे शाला अचो अचो चुंदर चुंदर कमाल है यार। एडा पुछो सडे क्या में बुधी कोन तो। अरे यार मां पांजे सूरन में लगो पियो। अचो अचो बाबा या तू सभा कमाल लगो पे ठठन में लगो पे सभा। बाकी कहंदी गुजरे जिंदगी असा यार जी एकड़ी करोड़पति बेवा सा शादी कई दी। हाने त सही करोड़पति थी तू बिन थो त तू ले में आई। वाह जा ठठन मुझे ए ॾिसी तू न सुबुह जो मिठी निंड फिटाए खीर वठण निकतो आहियां। अरे अञा सॼे घर जो कम बाक़ी आहे ऐं तूं तो चए मुंहिंजा ठठ आहिनि। यार ही मां छा पियो ॾिसां। मूं त सम्झो त तुंहिंजो दाल मां सीरो थी वियो आहे पर तुंहिंजी त दाल ई कोन थी करे। बस यार इहे सूर ई न पुछ। मुंहिंजी त क़िस्मत ई फिटल आहे। पहिरियों घर में अबो अमा ॾींहं राति हॾ हराम चई कोन थकबा ऐं हाणे शादीअ खां पोइ ज़ाल बि सागनी ताननि जा वस्कार लाहे वेठी आहे। ॾिठई न पुट अटे मां गोबाडो थिए न मां तोखे केतिरो सम्झाईंदो हुअसि त इन पोड़ी मए सां शादी न कर पर तोखे साईं इन पोड़ीअ सां शादी करणी हुई। हाणे पराए माल ते निराण ते टोपी हणी ऐं शुक्र असां बुजुर्ग वञे तोखे दुआऊं अथई। हाय दर ॾेई वञजांइ। मुंहिंजी त क़िस्मत ई फिटल आहे। रोज़ सुबुह जो ज़ाल जी ख़िदमत लाइ उथणो पवंदो आहे। हे वरी ॿियो केरु निभागो आहे जंहिंजी सुबुह सुबुह जो बीठी आहे। हेलो हेलो कीअं आहियो तव्हां? मां ठीकु आहियां। माशाअल्लाह तव्हांजो आवाज़ केॾो न प्यारो न मिठो आहे। सफ़ा चाहत सां भरियल आवाज़ आहे। आवाज़ मां अंदाज़ो लॻाए सघां थी तव्हां तमामु घणा हैंडसम हूंदव। अच्छा त पोइ छा थी पियो? एॾो बेरुखी सां छो था ॻाल्हायो? पंहिंजो तारुफ़ न कराईंदो? छो ऐं वो कहिड़ी ख़ुशीअ में? अजीब ॻाल्हि आहे मायना त अञा अहिड़ा माण्हू बि मुल्क में आहिनि जिन जो मखण पे मथो सड़ंदो आहे। छा मतिलब? हिकु ख़ूबसूरत नौजवान छोकिरी तव्हां सां ॼाण सुञाण वधाए थी ऐं तव्हां टही रहिया आहियो। ख़ैर त आहे किथे नांग खाधल नोड़ीअ को त कोन पियो ॾिनी? न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। त पोइ तूं पंहिंजो नालो न ॿुधाईंदे सोना साईं? मुंहिंजो नालो शाहिद अहमद आहे। वाओ
केॾो न प्यारो नालो आहे। हिकिड़े नजूमे मुंहिंजो हथु ॾिसी चयो हुयो त तुंहिंजे दिलि जे तख़्त ते उहो वेंदो जंहिंजो नालो शीन सां ईंदो। अव्हांजो नालो बि शीन सां शुरू थिए थो। किथे तव्हां त मुंहिंजे दिलि जा शहज़ादा न आहियो। ही तूं छा चई रही आहीं? तूं आहीं केरु? ऐं हे मुंहिंजे घर जो नंबर तो वटि किथां आयो? नंबर खे तूं छॾे ॾे, मूंखे त तुंहिंजो मोबाइल नंबर बि आहे। मुंहिंजो नालो दुआ आहे। ईअं सम्झो त तुंहिंजा नंबर मुंहिंजे दिलि जे कागज़ ते लिखियलु आहिनि। दिल जे कागज़ ते? ओ, या तुंहिंजी दिलि आहे या टेलीफोन डायरेक्टरी जंहिं ते मुंहिंजो नंबर लिखियलु आहे? सरकार, सुबुह जीअं ई अखि खुलण खां पोइ मां इहो नंबर डायल कयो त इहो नंबर तव्हांजो निकितो। यानी कुदरत बि चाहे थी त असां मिलूं। छा तूं मुंहिंजी तन्हाई जो साथी थींदे? मां? इहो कीअं भला? हा, तूं एॾो हैरान छो थो थी? छा तव्हां हिन लाइक़ु न आहियो जो हिकिड़ी ख़ूबसूरत नौजवान छोकिरी जा बॉयफ्रेंड थी सघो? न अहिड़ी ॻाल्हि त न आहे। मां त छा तव्हां मंडा आहियो, रुंडा आहियो, काणा आहियो, गंजा आहियो? तव्हांजो रंग सफ़ा तए जी पुठी जहिड़ो आहे या तव्हां ॾिसण में कार्टून था लॻो? न हरगिज़ न। मां हिननि मां को बि न आहियां ऐं मूं में को बि नुक्स न आहे। मां त हिकु हैंडसम जवान आहियां। पक हाणे मां ख़ुशि थी वञा न। अगरि हिन मां हिकिड़ो बि नुक्स तो में हुजे हा न, मां त सफ़ा मरी वञा हा। मां सच थो चवां, मां बिल्कुलु ठीकु आहियां। ठीकु आहे, मां तोखे वीडियो कॉल करे ॾिसां थी। ओके, ठीकु आहे। वाओ, ज़बरदस्त। मां केॾी न लकी आहियां। इन जो मतिलबु त मां तोखे हाणे आई लव यू चई सघां थी न? हा, वॾे शौक़ सां। त पोइ ठीकु आहे। आई लव यू टू। अचां थो। जी यो भला सुबह कैसा पे कचेरी करी? हाँ, कचहरी मुझे नसीब में काथे आ। अखबार वारो हुयो। वड्डो मथो आहे तोखे। वाट वेंदे माण्हुनि खे बिहारे कलाकनि जे कलाक कचहरियूं कंदो आहीं। जेतिरी तूं ज़बान हलाए थो न, एतिरो हथ बलाए न त 5 नौकरनि जो कमु तूं अकेलो करे सघीं थो। उहा बि त 9 नौकरनि जो कमु हाणे वठंदी आ। छॾियो छा अथई मुंह में? इहो तूं चपन में छा पियो भुड़के? कुझु बि न बेगम साहिबा। मां त बसि इहो पियो सोचियुमि त अफ़्तारी में तव्हांजे लाइ अहिड़ो छा स्पेशल ठाहियां जो तव्हां ख़ुशि थी वञो। रुगो खाइण जी गड़ती थई, बाक़ी कम खां बड़ो। तोसां शादी करण खां भलो हुयो त मां नौकर खे छॾिया हा। घटि में घटि ढंग सां घर जो कम त करे हा। ऐं थोड़ी कोताही करे हा न त लत हणी घर मां कढी छॾियां। ॿियो नौकर खां तब्दील त करे पई सघां न, पर अफ़सोस तोखे त मां मटाए बि नथी सघां। हाणे वञ मुंहिंजा कपिड़ा प्रेस कर त मां फ्रेश थी वठां। ऐं हा ॻाल्हि ॿुध, अॼु 2 वॉशरूम बि तोखे साफ़ करणा आहिनि, सम्झई? ख़बर नाहे केरु हुई, केॾो न प्यार सां पई ॻाल्हाए। हुनजे लफ़्ज़नि मां ॼण त माखीअ जी लार ट्रिमी रही हुई। पर मूं वारी बेगम जे फाटल दोल जहिड़ो आवाज़ ॿुधी मां फोन ई कट करे छॾियो। हाय केॾो न मज़ो पियो अचे मूंखे। सालनि खां पोइ का छोकिरी एॾे प्यार सां पई मूंसां ॻाल्हाए। एॾी इज़त ॾिनई। मां हुनजे लाइक़ु थो रही आहियां। खेसि कॉल करण जो त चई छॾियुसि, पर हाणे मां खेसि कॉल कंदुमि कीअं? हेलो, अमां वीडियो कॉल छो कटे छॾी हुई? न मूं त कोन कटी। शायदि नेटवर्क जो चक्कर हूंदो, इन करे कटिजी वई हूंदी। पक सां
नेटवर्क जो ही चक्कर हुयो न या ॿियो को चक्कर तो कोन हुयो न? ॿियो चक्कर? ॿियो वरी कहिड़ो चक्कर थी सघे थो? मां त मासूम माण्हू आहियां, चक्करनि खां परे रहंदो आहियां। इहो ई ज़ाल वारो चक्कर। किथे तव्हां शादीशुदा ऐं ओचिदो तव्हांजी वाइफ तव्हांजे मथां अची वई हुजे ऐं तव्हां कॉल कटी छॾी हुजे, ॼण कुकर ते पाणी पइजी वेंदो आहे, ईअं थी वेंदा आहियो। शादी आहे मां? न न बिल्कुलु बि न, अञा मुंहिंजी उमिरि ई केतिरी आहे, मां शादीअ लाइ त सोचियो ई न आहे। वाह वाह, मतिलब त मूं सही जाइ ते कांटो फिट कयो आहे। हाणे असां डिघियूं डिघियूं कचेरियूं कंदासीं, सोणी सोणी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं कंदासीं। बिल्कुलु कंदासीं, पर फ़िलहाल मां बेगम जे कपिड़नि खे प्रेस करे जान थो छॾायां। छा चई? बेगम जा कपिड़ा प्रेस करे वठां? न न न न, तव्हां सम्झी न सघियो। मुंहिंजो मतिलबु आहे त प्रेस वारनि मां जान छॾायां जेके मुंहिंजो इंटरव्यू करण आया। असल में मुंहिंजे कपिड़नि जा कारखाना आहिनि न, इन करे। ठीकु आहे वॾा माण्हू, त पोइ मां तोखे केतिरी देरि खां पोइ कॉल कयां? न न न न, तव्हां कॉल न कजो, मां पाण ई तव्हांखे कॉल कंदुसि। तव्हां किथे ग़लति वक़्त ते कॉल करे गड़बड़ न करे विझो। गड़बड़? छाजी गड़बड़? छा पियो चई? दरअसल मुंहिंजो तमामु वॾो बिज़नेस आहे, मां मसरूफ़ रहंदो आहियां। तव्हां ग़लति वक़्त ते कॉल करे छॾी ऐं मां अटेंड न करे सघियुसि त मसइलो थी वेंदो ऐं पोइ तव्हांखे ॾुख थींदो, पोइ इहा गड़बड़ थी वेंदी न। ओहो, त साईं जन खे मुंहिंजो केॾो ख़्यालु आहे। ओके, त पोइ तव्हां पाण कॉल कजो, मां हाणे फ़ोन बंदि थी कयां। ओके जानी, बाय। अड़े यार, हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? कुलसूम बेगम खां पैसा वठी कॉल पैकेज करे ॻाल्हायां तो पंहिंजी दुआ सां। डिघियूं डिघियूं कचहरियूं कंदोसांस, एॾी सुहिणी छोकिरी पहिरियों दफ़ो मूंखे कंहिं लिफ्ट कराई आहे। मां त अहिड़ियुनि सुहिणियुनि छोकिरियुनि जा ई ख्वाब ॾिसंदो हुउमि, पर मुंहिंजे मथे में ही अहिड़ी खोब लॻी वई। हाय रे हाय किस्मत। शाहिद, शाहिद। जी बेगम साहिबा। मां ऑफिस पे वञा। बेगम साहिबा, तव्हां ॿुधायो कोन त इफ्तारी में तव्हांजे लाइ छा स्पेशल ठाहियां जंहिंसां तव्हां ख़ुशि थी वञो? कुछ भी पचाइण जी ज़रूरत न आहे, मुंहिंजी लेडीज़ क्लब में इफ्तार पार्टी जी दावत आहे। ठीकु आहे बेगम साहिबा, त पोइ भला मां पंहिंजे लाइ? तोखे पंहिंजे लाइ कुछ भी पचाइण जी ज़रूरत न आहे। अच्छा, वाह, माना त तव्हां मुंहिंजे लाइ इफ्तार पार्टी मां ताम खणी ईंदव। वाह वाह, पोइ त ॾाढो मज़ो अची वेंदो। बिल्ली जे ख्वाब में छीछड़ा। छा मतलब? मतलब त तूं पाड़े वारी मस्जिद में वञी इफ्तार करे अची जाए, पंहिंजो बिब भरजाए। अजीब सलूक आहे तव्हांजो बेगम साहिबा मूंसां, ॼण त मां तव्हांजो मुड़ुसु ई न आहियां। जहिड़ो की मां ॼण को सूमतीअ में निकितो आहियां, पंहिंजे मुड़ुस सां कोई बि अहिड़ो सलूक कंदो आहे छा? शुक्र कर, बल्कि मां त चवंदी सईं त शुक्राने जा नफ़ल पढ़ंदो कर, ऐं मां तोसां एॾो नरमी ऐं रेस्पेक्ट सां पेश ईंदी आहियां। नरमी, रिस्पेक्ट, इहा आहे रिस्पेक्ट। ॿियो न त छा? मिसिस कुरैशी, मिसिस रुबीना, केतिरियूं मुंहिंजियूं दोस्तूं आहिनि, सभु पंहिंजे मुड़ुसनि खे आङुरनि ते नचाईंदियूं आहिनि, जॾहिं त इन्हनि जा मुड़ुस 18 ग्रेडनि जा ऑफिसर आहिनि, पर घर में ज़ालनि जा ॿधा बाना हूंदा आहिनि। उन्हनि जी भेट में तूं निकमो, नालाइक ऐं हॾराम आहीं। पोइ बि शुक्र कर, मां तो ते हल्को हथ रखियो आहे, पर तूं त आहीं ना शुक्रो। हा साईं, वॾी करम नवाज़ी आहे तव्हांजी, लख थोरा तव्हांजा, एहसान तव्हांजा। ही ॾिस, ईद में रुगो कुझु ॾींहं रहिजी विया आहिनि, पर तूं घर जी त का सफ़ाई न कई आहे। महिमान ईंदा त छा चवंदा? हाँ, गुज़रियल हफ़्ते जो सॼे घर जी सफ़ाई कई हुयमि, एॾी महिनत कई आहे जो हींअर ताईं पूरे जिस्म मसूरनि जूं सटूं थियूं निकिरनि। तोबा तोबा अल्लाह मुंहिंजा, तोबा ज़ारी। बहाना ठाहिण जी त तो वटि मशीन लॻल आहे। बेगम साहिबा,
मूंखे तव्हां सां हिकिड़ी ॻाल्हि करणी। हाँ चो। मूंखे 200-300 रुपया खपनि, एमरजेंसी थी पई आहे। 200 रुपया छा जे लाइ? छा जी एमरजेंसी थी पई आहे? बस थोरो ज़रूरी कमु आहे। कहिड़े कम में आहे? सच सच ॿुधाए, पोइ मिलंदई। असल में बेगम साहिबा मूंखे पंहिंजी मोबाइल में बैलेंस विझराइणो आहे। बैलेंस? छो? कैसा ॻाल्हाईंदे? तोसां बेगम साहिबा, तोसां। मूंखे तुंहिंजी यादि ईंदी आहे न बेगम साहिबा। तूं ऑफिस वेंदी आहे, पोइ मां तुंहिंजी यादि में पियो मरंदो आहियां, इन करे तोसां ॻाल्हाईंदुसि। ऐं इन्हे जे करे ई थो चवां त मूंखे 200 खनि ॾे न, त मां मोबाइल में बैलेंस करायां। मूंखे ॾे पंहिंजो मोबाइल। छो मुंहिंजो मोबाइल छो? तूं मोबाइल ॾे। मुंहिंजो मोबाइल ॾे ना। छो जा सका हिन ख़बर थी पए की छा आहे? तुंहिंजे मोबाइल ते त कॉल अचे पई, मतलब त तो वटि बैलेंस आहे। हाँ, पर रुगो मिस कॉल जेतिरो बैलेंस आहे न। फज़ूल ख़र्ची करण जी ज़रूरत नाहे, ठीकु आहे न? ही वटि पंहिंजो मोबाइल। ऐं ॿुध, मां ऑफिस थी वञा, घर खे बिल्कुलु चमकाए छॾिजांइ। काफ़ी ॾींहंनि खां ॾिसां पई त घर सुठी तरीक़े सां साफ़ न पियो करी। ऐं हा, लॉन जी हालत ॾिठी अथई? एॾो ख़ुश्क लॻो पियो आहे। पाणी वाणी चङी तरह ॾेई छॾिजांइ, साफ़ करे छॾिजांइ मुंहिंजे अचण खां पहिरीं पहिरीं, सम्झई? मां हाणे केॾो न पछतायां थो। छा सोचे करे मां हिन घर में आयो हुयुसि। हिन पोड़ी माईअ सां त मां हिन करे शादी कई जो मां ऐश इशरत जी ज़िंदगी माणींदुसि। बड़े पर हिते ऐश त परे रहियो, हिते त रुगो डैश डैश लॻो पियो आहे। घर जो कहिड़ो कमु आहे जेको मां नथो कयां? गाॾी मां साफ़ कयां, ड्राइंग रूम मां साफ़ कयां, बोरची खानो मां संभालियां, बाथरूम मां साफ़ कयां। अड़े ॿियो कहिड़ो कमु आहे जेको मां न कयो आहे? हाय हाय ज़िंदगी, ये ॾींहं बि ॾिसणा मूंखे। केॾो मजबूर आहियां मां। जेकॾहिं मां इहो बांड न भरियां हा त अॼु मां आज़ाद ज़िंदगी गुज़ारियां हा। ॾिसां हाणे केसि ताईं थो कमु थिए। यार शायदि तूं केॾो न ख़ुशि नसीब आहीं, हेॾे वॾे आलीशान बंगले में थो रहीं, ऐश वारी ज़िंदगी थो पियो गुज़ारी। जॾहिं बि तूं मिलंदो आहे रुगो सूरनि वारियूं ॻाल्हियूं कंदो आहे। मूंखां पुछियो अथई त मां कहिड़े कर्ब में थो गुज़ारियां? यार भला हरू भरू मूंसां इहे फनकार न कंदो कर। भला मां तोखां अधु मिल्कियत तो घुरां छा? तूं मुंहिंजी ज़िंदगीअ खे ऐश वारी ज़िंदगी थो चईं? अड़े मूंखे हिक ई वक़्त ते घर जा सभु कम करणा हूंदा आहिनि। माली बि मां, बोरची बि मां, ड्राइवर बि मां, अड़े नौकर बि मां आहियां। कॾहिं कॾहिं त गुसलखाना बि साफ़ कंदो आहियां। घर जी हर ख़ुशी मूं ते हराम आड़े। ऐं जे ॾींहुं बेगम साहिबा ॿाहिरि मानी खाईंदी आहे न, उन ॾींहुं मूंखे मस्जिद वञी मानी खाइणी पवंदी आहे। वाकई यार, तूं त वॾे आज़ाब में आ। तूं इहा शादी करे ख़ुदकशी छो कई? बस यार, कंहिं कुती चक पातो। मूंखे लॻो मालदार माई आहे, वॾो मज़ो थी पवंदो, पर हिते त दबलो ई जट आहे। शुक्र आहे यार, तुंहिंजी हालत ॾिसी मुंहिंजूं अखियूं ई खुली वियूं, न त मां बि कंहिं मालदार बेवा औरत जे चकर में हुयुसि। बस अदा, एक गप में घिरण खां पोइ हाणे फेंगुनि खां कहिड़ो ॾियां, निभायां पियो। चङो यार छॾ, चांहि डुक त प्यार, मथे में सूर पइजी वियो आहे। ज़रूरु पीआरे आहियां, पर यार बेगम साहिबा चांहि जी पती, खीर, खंडु सभु शयूं अलमारी में बंदि करे रखंदी आहे। चांहि पीअण जे लाइ सिर्फ़ु हिकु वक़्त जी चांहि जो सामान ॾींदी आहे मूंखे। ऐं मां बि संदसि बचल चांहि जा रुगो आख़िरी ढुक पीअंदो आहियां। हाँ, छा कयां? छा कयां? काश मुंहिंजे मोबाइल में ई बैलेंस हुजे हा त फोन करे ॿ लफ़्ज़ दुआ सां ॻाल्हायां हा। मिस कॉल थो हणां सां।
छो जान तव्हां मूंखे मिस कॉल ॾिनी तव्हां मूं ते हिकिड़ी कॉल बि ख़र्च नथा करे सघो। न जानी अहिड़ी ॻाल्हि न आहे। असल में मां तोखे कॉल इन करे करण वारो हुअसि त मुंहिंजो मैनेजर अची वियो, कुझु ज़रूरी कागज़ात हुयसि साइन कराइण जे लाइ खणी आयो। मां हिन जे लाइ कॉल ई कटे छॾी। मां चयो निभागो वञे त पोइ तोखे आराम सां कॉल कंदुसि। ओहो सरकार त असुली बिज़ी बिज़ी वेरी बिज़ी सफ़ा असुली बिज़नेसमैन थी विया हो। छा कयां, अकेलो माण्हू आहियां, करोड़नि जो कारोबार पूरी दुनिया में फैलियल आहे, छाखे संभालियां। पंहिंजा कारोबार अव्हां संभालियो, बाक़ी तव्हांखे मां संभालींदसि, तव्हांजो ख़्यालु रखंदसि। काश दुआ जेकॾहिं तूं मूंखे थोरो अॻु में मिली हा त अॼु मुंहिंजी ज़िंदगी हीअं ज़लील ऐं ख़्वार न हुजे हा। छा मतिलब? तोखां सवा गुज़िरियल ज़िंदगी बि का ज़िंदगी आहे। ठीकु आहे मुंहिंजा साईं, अव्हां पंहिंजो कमकार कयो, पोइ वरी ॻाल्हायूं था। ठीकु आहे जानी, ओके बाय। ठीकु आहे जानी, ओके बाय। हाणे वठां घर जे कमकार खे, पर पहिरियों कपिड़ा चेंज कयां या ईअं ई कयां? बेगम साहिबा सफ़ाईअ जो हुकुम ॾेई वई आहे। दिलि त चए थी सफ़ाई त न पर सॼे घर जो सफ़ायो करे छॾियांसि। हेलो, जी 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 बेगम साहिबा। हेतिरी देर खां तुंहिंजो नंबर बिज़ी हो, कंहिंसां पियो ॻाल्हाए? मुंहिंजो पुराणो दोस्त न हो आफ्ताब, उन कॉल कई। मां तोखे घर जी सफ़ाई लाइ चई वई आहियां ऐं तूं वेठो कचहरियूं करे। हा, कुझु हॾ हलाए, कोई हथ पेर हलाए, सफ़ाई कर घर जी। मिसिस कुरैशी आहे न, सुञाणे न हुनखे? हुनजो मुड़ुसु एॾो वॾो ऑफिसर आहे, पर घर जो पोचो हणंदो आहे। ऐं पोचो बि छा थो पोचो हणे जो पंहिंजो मुंहुं नज़र ईंदो आहे हुन में। बेगम साहिबा, मां बि दिलि सां हिन सॼे घर जी सफ़ाई कंदो आहियां। हिन में भला को शक आहे छा? तूं भली केतिरो बि सच ॻाल्हाए, पर हक़ीक़त इहा आहे त तूं बहितरीन कूड़ो आहीं। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध कनि खोले। मां शाम जो अचां न त घर मूंखे सफ़ा साफ़ सुथरो मिले, सम्झी? ठीकु आहे ठीकु आहे ठीकु आहे। हेलो डार्लिंग। हेलो डार्लिंग, तोसां मिलण जे लाइ मुंहिंजी दिलि बेचैन थी पई आहे। मां तुंहिंजे ऑफिस में मिलणु अचां पई, मूंखे एड्रेस ॿुधाए। मां असल में न हाणे ई ऑफिस मां निकितो आहियां, हींअर मां घर पहुतो आहियां। त पोइ घर जी एड्रेस ॿुधाए, मां घर थी अचां। छा कयां, हाणे हिनखे एड्रेस न ॿुधाईंदुमि त हीअ बि नाराज़ थी वेंदी। बेगम साहिबा जे अचण में बि काफ़ी टाइम आहे, हुनजे अचण खां पहिरीं हुनखे एड्रेस ॾेई थो छॾियां। छा थो सोचीं जानू, ॿुधाए न। कुझु न, तूं मुंहिंजो एड्रेस लिख। ठीकु आहे ठीकु आहे जी ठीकु आहे। ओके। ॾिस मुंहिंजा जानी, मां अची वियसि, तूं मुंहिंजे कॉल जो वेट पियो करी ऐं मां तोॾे पाण हली आई आहियां मुंहिंजा पहिरीं। हेलो। हो वाह वाह, छा ॻाल्हि आहे।
केॾां तयारी आहे साहब सूट बूट पाए पियो वञी केॾां बि न केॾां बि न मुंहिंजे मरहूम मुड़ुस जा एॾा कीमती कपिड़ा पाए केॾां पियो वञी सच सच ॿुधाए न त पोइ सम्झींदो मगर तुंहिंजो कसम बेगम मां केॾां बि कोन पियो वञा पर मां छो वेंदुसि केॾे त पक को अचण वारो हूंदो कंहिंजो इंतज़ार पियो करे सची सची ॿुधाए कंहिंजो बि न मुंहिंजे नसीब में इंतज़ार लिखियल ई कोन्हे सवाइ तुंहिंजो तूं आके त फोन करे मना कयां त घर न अचे कंहिंखे पियो फोन करी दुआ खे है न पर उहा कोन ईंदी मूं हुनखे मना करे छॾियो आहे इन जे करे त दुआ त का बि कोन्हे का जेका तोखे फोन कंदी ही उहा मुंहिंजी सेक्रेटरी ऐं हू मुंहिंजे चवण ते तोखे फोन कंदी चाचा छो जो तूं दावा कंदो है न त मूंसां सचो प्यार कंदो आहीं मूंसां सचो आहीं ऐं मां तोते ज़ुल्म थी कयां तोखे नौकर बणाए रखियो अथमि ॾिस न साबित थी वियो न त तूं हिकु लालची ऐं दगाबाज़ आहीं तूं इन ई लाइक़ु आहीं जेको मां तोसां कयां थी हलियो आ साईं सूट मूट पाए इश्क करण हल हाणे हल कपिड़ा चेंज कर ऐं पोचो ॿुहारी कर मां आराम थी कयां तूं हा मां हिते कीअं अंदर त हल मां तोखे सभु ॿुधायां थी अंदर काॾे अंदर हल त सही ॿुधायां थी तोखे सभु कुझु अच्छा वियो हिन कुर्सीअ ते पर तूं हिते छो आई छो मां हिते नथी अची सघां छा तूं त मूंसां ड्रामो कयो मुंहिंजी चाहत बि मज़ाक उॾायो हुयई मूंखे अहसासु आहे ऐं मां हुनजो अज़ालो करण आई आहियां सम्झुसि कोन मां छाजो अज़ालो मूंखे ॿाहिरि छो विहारियो अथई मूंखे अंदर ड्राइंग रूम में न विहारींदे अंदर बेगम साहब आहे कमरे में आराम पई करे हल आराम करे मूंखे कंहिंजी बि परवाह न आहे मां पंहिंजूं सभु ॿेड़ियूं साड़े आई आहियां अच्छा मां अहसास नदामत जी कैफ़ियत में गुज़रां पई मूंखे निंड कोन थी अचे अजीब अजीब विसवसा था ज़हन में अचनि मूंखे छो था ॿुधायो वञो कंहिं वञी डॉक्टर खे ॾेखारियो मुंहिंजो डॉक्टर त तूं ई आहीं मां अरे मां त मैट्रिक की वॾी मुश्किल सां पास कयो आहे मां डॉक्टर वरी किथां मुंहिंजो मतिलबु आहे त मां तोसां कूड़े मोहब्बत जो इज़हार करे तुंहिंजे प्यार में गिरफ़्तार थी रही आहियां मूंखे पंहिंजे प्यार जूं हथकड़ियूं आहिनि प्लीज़ मूंखे मायूस न कर हे तूं छा पई चईं हे वरी को नओं ड्रामो त न आहे ॻाल्हि ॿुध मां सभु कुझु बर्दाश्त करे सघां थो पर पंहिंजी इज़त जी नीलामी न यकीन कर शाहिद ही को ड्रामो न आहे मां तोसां प्यार पई कयां मां तोसां लाओ लहंदसि प्लीज़ पंहिंजे दिलि में मूंखे जॻह ॾे मां त फोकट में आहियां न खाइण पीअण लाइ कुझु आहे न पैसो आहे रहण लाइ छत आहे तूं हुनजो फिकर न कर मूं वटि जेको कुझु आहे सभु तुंहिंजो आहे फ्लैट गाॾी बैंक बैलेंस सभु तुंहिंजो आहे मां शादी खां पोइ तुंहिंजी ख़िदमत कंदसि तोखां को बि कमु न कराईंदसि बसि तूं मुंहिंजी दिलि ते राज कजांइ डन मूंखे मंज़ूर आहे उहे बि हिन घर जा थांव धोई धोई मुंहिंजो अॻियो नूर बि चट थी वियो आहे बसि पोइ नेक कम में देर छा थी हल वेल डन पहिरीं त रोमियो जूलियट जे लाइ मूं ॿुधो हुयो अॼु त पंहिंजी अखियुनि सां पई ॾिसी रही आहियां बेगम साहिबा मां तव्हांजी जॉब खां रिज़ाइन करे आई आहियां ऐं प्यार जो परिणो थी कयां उमेद थी कयां त तव्हां असांजी शादीअ में शिरकत ज़रूरु कंदो ज़रूरु शिरकत कंदसि जेकॾहिं हीअ शादी थिए त पर अफ़सोस इन जे लाइ तोखे 10 साल वेट करणो पवंदो 10 साल शादी जे वक़्तु शायदि मूंखे हिकिड़ो बॉन्ड साइन करे ॾिनो हो जंहिंमें लिखियलु हो त शादी जे 10 सालनि ताईं हीउ मूंखे छॾे नथो सघे ना ई ॿी शादी करे सघे थो न त ॾंड जे तौर ते हीअ मूंखे 1 करोड़ रुपयो ॾींदो ओ माय गॉड
हेॾां त अचो। हाणे तूं इंतज़ार कर, 10 सालनि खां पोइ मां पाण पंहिंजे मुड़ुस जी ॼन तुंहिंजे घर वेठी